जिथे दो खाए दोला नसीबा ही ॿाहिरि गोड़ छाजो आ? वज़ीरा चवनि था त ॻोठ में राज़नि वारा पहुची विया आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मुंहिंजो पंहिंजो काजी सतार वनसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सतार काजी व्लॉग। जी हाँ दोस्तों, असां हिन टाइम आहियूं मीरपुर माथेरो में। ऐं मीरपुर माथेरो में अवां जेके असांजी सोशल मीडिया ते जेके पोस्टूं ॾिसो पिया, असांजो जेको स्टेज ड्रामो आहे 16 तारीख़ ते 16 नवंबर ते छंछरु ॾींहुं ते किंजूर पिताफ़ी जेको असांजो स्टेज शो थी रहियो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। जंहिं हिन ड्रामे खे लिखियो आहे उफ़क़ बशीर चन्ना साहिबु ऐं डायरेक्ट कयो आहे मोहतरम शाहनवाज़ मुसाफ़िर पितावी साहिबु, जेके मुंहिंजे भर में वेठल आहिनि। साईं आहिनि हिन ड्रामे जा डायरेक्टर साईं। ऐं असांजा जेके हीरो आहिनि आरिफ़ कलाजी साहिबु वेठल आहिनि। अस्सलाम वालेकुम साथियों, ख़ुशि आहियो? ख़ैर मज़े में? ठीकु। ऐं ॿ पहिरियां अरबेलो साहिबु, इहो बि असांजे हिन ड्रामे जा हीरो आहिनि। ऐं शहज़ाद अली ड्रामे जा हीरो। अचु बाबा हेॾा दीदारो करा संगत खे। महिरबानी साईं। त दोस्तो, मां सभिनी तव्हां दोस्तनि खे नंढी हिकिड़ी गुज़ारिश बि कयां थो पियो त सभ खां पहिरियां मां तव्हांखे दावत ॾियां थो त असांजे हिन ड्रामे में शामिलु थियो। असांजो हिकिड़ो बहितरीनु ड्रामो आहे ऐं सम्झो त हिकिड़ो इनकलाबी ऐं बहितरीनु स्टोरी आहे जंहिंखे लिखियो आहे उफ़क़ बशीर चन्ना साहिबु, जंहिंखे डायरेक्ट कनि पिया साईं मोहतरम जनाब शाहनवाज़ मुसाफ़िर भाई। ऐं तमामु बहितरीनु स्टोरी आहे। अचण न विसारींदा 16 तारीख़ ते बिरोध छंछर ते। अॼु जेको असांजे हिते अचण जो मक़सदु आहे, हिते असांजी हिकिड़ी पाण में गॾिजाणी आहे, हिकु मीटिंग आहे। जेके दोस्त असां पाण में गॾिजी जेको आहे हिनखे रिहर्सल बि असांजी जेकी ज़ुबान आहे उनखे रिहर्सल चवंदा आहिनि। बाक़ी जेके तव्हां दोस्त शइ खे तव्हां न सम्झी सघंदव त मतिलबु मूंखे भेरो ॾियणु यादि करणु। त दोस्तो सभिनी खे मां गुज़ारिश कयां थो त 16 तारीख़ ते ज़रूरु अचंदा। वरी महिरबानी।